بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم أما بعد محترم ناظرين جنتا سانجي گفتگو عقیدة الاسلامیه में हली रही हुई जैसे 23 नंबर दर्स सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़श्ता नशस्त में असां इहो बयानु कयो होसीं त क़ज़ा ऐं क़दर जी बहस जी छो ज़रूरत पई। जंहिं जॻह ते असां ॿ नज़रिया बयानु कया, जंहिंमां हिकु नज़रिया जबर आहे। अॼु असां नज़रिया जबर जी थोरी वज़ाहत कंदासीं ताकी ख़बर पए त इहो नज़रिया जबर आहे छा। जंहिं नज़रिया जबर जा अशाइरा क़ाइल थिया आहिनि। जबर जी लुगत में माना है अल-औदु तुजबरु बिहिल इज़ाम, उहा रसी जंहिं जे ज़रिए सां हॾियुनि खे ॿधो वञे। यानी जॾहिं इंसान जो हॾियूं ॿधिजी वेंदियूं आहिनि त उहो इंसान हलण फिरण जे क़ाबिल न रहंदो, हिकिड़ी जॻह ते मुक़यद थी वेंदो आहे। अहिड़े नमूने सां नज़रिया जबर जो उन्हनि जो इहो चवणु आहे त अल्लाह जल शानहू इंसान खे पैदा कयो आहे ऐं जेको बि इंसान फेल अंजाम ॾिए थो उन जी निस्बत अल्लाह जी तरफ़ आहे। यानी इंसान भलो कमु करे या बुरो कमु करे उन जी निस्बत अल्लाह जी तरफ़ वञे थी। ऐं नज़रिए मज़हब जबर जे बारे में लुगतनि इहो लिखियो आहे मज़हबुन युरा असहाबहु अन्नल इबाद मजबूरून अला अफ़ालिम ला इख्तियार लहुम फीहा। साहिब जबर जेके मज़हब जबर जा क़ाइल आहिनि उहे ईअं था चवनि त बंदा मजबूर आहिनि पंहिंजे अफ़ाल में, उन्हनि खे पंहिंजे अफ़ाल में कंहिं बि क़िस्म जो इख्तियार न आहे। सवाल इहो थो पैदा थिए त नज़रिया जबर जा नुक़सानात छा आहिनि। नज़रिया जबर जा जेके नुक़सानात आहिनि जंहिंमां अहम नुक़सानु पहिरें नंबर ते अचे थो उहो इहो आहे त निज़ाम अदल ते हर्फ़ ईंदो। उहो निज़ाम अदल जंहिंजो अलाह ताईं हुकुम ॾिनो आहे त बंदा बि अदल अंजाम ॾियनि, बंदा बि अदल सां कमु वठनि, उहो निज़ाम में उन ई निज़ाम ते हर्फ़ ईंदो। ख़ुदि ख़ुदा जी ज़ात में जेको निज़ाम अदल आहे उन ते हर्फ़ थो अचे। ऐं ॿियो जेको नुक़सानु आहे उहो इहो आहे त नेकी ऐं बुराई में को बि फ़र्क़ु न रहंदो। छो जो हर फेल जॾहिं अलाह कराए थो त चाहे उहो बुरो हुजे या भलो हुजे उहो इंसान मजबूर आहे, उहा न नेकी रहंदी न बुराई रहंदी। टे नंबर ते जेको नुक़सानु अचे थो त जज़ा ऐं सज़ा जंहिंजो अलाह साईं क़ुर में हुकुम कयो आहे वाद ऐं वईद जे ज़रिए सां, इन जी का बि माना न रहंदी। यानी जज़ा अगरि कंहिं शख़्स खे मिले थी त उहा बि बेफ़ाइदा आहे, अगरि कंहिंखे सज़ा मिले थी उहा बि बेफ़ाइदा आहे। छो जो हिकु इंसान खे अहिड़े शइ ते जज़ा सज़ा ॾिनी वञे थी जंहिंमें हू मुख़्तार न आहे, जंहिंजो हुनखे इख़्तियार न आहे। इहो नुक़सानु थो लाज़िम अचे। ऐं चौथे नंबर ते जेको नुक़सानु लाज़िम थो अचे उहो इहो आहे त क़ातिल ऐं मक़तूल हिकु जहिड़ा थी वेंदा। जंहिंजी कोशिशि बि कई वई आहे त जहिड़े नमूने सां हज़रत हमज़ा खे बि रज़ी अल्लाह अन्हु चयो थो वञे ऐं उनजो जेको क़ातिल आहे उहो वहशी हबशी उन खे बि रज़ी अल्लाह चयो थो वञे। या मसलन बाद मुसलमाननि जो इहो चवणु त यज़ीद जो को बि ॾोह न हो इमाम हुसैन खे जेको क़तल करायो, इहो कमु उन खां अलाह करायो, लिहाज़ा यज़ीद जो को बि ॾोह कोन्हे। इहो जेको नज़रियो सफ़ा ख़तरनाक अंदाज़ से मुस्लमान इन ई शइ खे साबित करण जी कोशिशि कनि था त न क़ातिल खे सज़ा मिलंदी न ई मक़तूल खे सज़ा मिलंदी। यानी इहा जेका शइ आहे इन ई शइ जे करे नज़रिया जबर जेको आहे ख़तरनाक साबित थींदो। ऐं उते इहो चवंदा जेका इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत हुई उहो संदसि नसीब हो। इहो नसीब जेको लफ़्ज़ इस्तेमालु थिए थो असांजे मुआशरे में अक्सर जॻहियुनि ते इस्तेमालु थिए थो त बाबा फ़िलां मुसीबत छो आई, मुंहिंजो नसीब, फलां कमु अंजाम छो थियो, नसीब, फलाणो फेल छो न थियो, नसीब। इहो नसीब जेको आहे इन नसीब बि इहो नज़रिया जबर में अचे थो जंहिंजी इस्लाम में का बि गुंजाइश कोन्हे। हिन जॻह ते हिकु नुक़्ते जी तरफ़ इशारो करणु ज़रूरी थो सम्झां, उहो इहो आहे त जंहिंखे तौफ़ीक़ चयो थो वञे। तौफ़ीक़ नसीब खां अलॻि आहे। तौफ़ीक़ अगरि इंसान बाज़ औक़ात कुझु सुठा कमु करे थो या कुझु दुआऊं उनखे हूंदियूं आहिनि वालदाइन जूं दुआऊं या वालदाइन सां कुझु
सुठा कम अंजाम ॾिए थो उन जे ज़रिए सां हिकु तौफ़ीक़ शामिल हाल थिए थी जंहिंजे ज़रिए सां इंसान सुठा कम अंजाम करण में हुनखे ज़्यादा मौक़ा हूंदा आहिनि जेका नसीब खां अलॻि आहे बाद उहो जॻह ते नसीब ऐं तौफ़ीक़ खे मिलायो वियो आहे जॾहिं ते हक़ीक़त में नसीब जेको चवंदा इन जे रब्त नज़रिया जबर सां थो वञी मिले तौफ़ीक़ जेको आहे हिकु ख़ुदा जी तरफ़ां इनायत हूंदी आहे इहे ॿ अलॻि शयूं आहिनि इंशाअल्लाह क़दा ऐं क़दर जी बहस अॻी नशिस्त में कंदासीं वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू